नाज़रीन बुलेटिन शाह करीमा निकरंदड़ मुख्तलिफ शाखों ने पानी की खोट पानी चोरी के खिलाफ आबाद करन हर ने एहतजाजी रैली कड़ी धरणो हयो उन हवाले से पेश है बुलेटिन शाह करीमा लाल बख्श सठियो जी ही रिपोर्ट। बुलेटिन शाह करीमा में निकरंदड़ मुख्तलिफ शाखन शोरकी शाख खराड़ी शाख ढट शाख कुंभ शाख के पुछड़ ताई पानी न पहुंचण बासर जमींदारन पारां ट्रैक्टर पुलियों लिफ्ट मशीनों गैर कानूनी कटू नाजायज़ गुंदयूं हणी पानी की सरेआम चोरी करण खिलाफ आबादगार अगवान जाहिद खान रिंद जी अगवानी में एहतजाजी मुजाहिरो करे बुलेटिन शाह करीम जे शहीद बिल्लू पवर चौक ते सिजावल टू टंडो मोहम्मद खान मेन रोड बंद करे धरणो आयो वियो। धरणे दौरान आबादगार हारिन पानी नाए छो भला कर भला पानी खातिर झेड़ो आजा जोरदार नारा लगाया। उन मौके ते आबादगार हारिन धरणे दौरान महरान टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त मसलो ये है पानी जो है हिते जा पानी जेके वक्त जा ज़ालिम आहिनि जेके पानी बंद करे वेठा आहिनि असांखे ईअं थो लॻे त हिते जी जेकी इंतिज़ामिया आहे उहो ॼाणी करे शायदि झेड़ा करण थी चाहे जेको पानी खोलण थो वञे उन सां हुते जा ज़ालिम वॾेरा जेके वेठा आहिनि उहे वेहण लाइ तयार आहिनि। हितां जी इंतिज़ामिया जेकी आहे ख़ामोश आहे अञा ताईं मशीनूं न हटायूं वयूं आहिनि। हेठि जेके आबादगार आहिनि उहे वीचारा बुखिया उञा वेठा आहिनि। हिते अहिड़ी गर्मी में हिते जेके वेठा आहिनि कंहिंखे बि शौक़ु कोन्हे को केर बि शौक़ सां कोन आयो आहे। हिते हर माण्हू मजबूरी खां आयो आहे पगार गर्मी मंझि पंहिंजे बच्चनि जी रोज़ी लाइ आयो आहे। पाणी एतिरो बि कोन्हे को माण्हुनि जा ॿिज ॿुॾी विया आहिनि सुकी विया आहिनि का शइ कोन्हे की आबादगार आहिनि जो असांखे पाणी कोन थो मिले 22 ॾींहं थी विया आहिनि मुंहिंजो ॿेजो ईअं पियो आहे मूंखां अञा परते 15-16 मोटर पिया आहिनि उन सां कहिड़ो ज़ुल्म हूंदो। सभु को ग़रीब आहे पंहिंजो ॿेजो पोखियो उनखे ग़रीबनि खां महिरबानी करे मीडिया वारा जाम इहो कनि त असांखे ॿेजे जो पाणी ॾियनि 2 ॾींहं पाणी ॾियनि। हाजी मुस्तफ़ा सां गॾु 3-4 ॾींहं हलियो हिकु ॾींहुं ॿेजे पाणी पहुतो पोइ पाणी कोन थो पहुचे खराड़ी करासी कोन थो करे। कहिड़ो मुतालबो आहे असांजो मुतालबो आहे त असांखे ॿेजो बचाए ॾिना। असांजो ॿियो इहो हड़ताल जेके माण्हू ग़रीब आया आहिनि सभु रुॻो ॿेजे लाइ करे आया आहिनि असांखे ॿेजो बचाए ॾिना। असां लख 11 महीना थी विया आहिनि वरी बि पाणी असां वटि न आयो। असांजी ट्रेल टुटी पई आहे जेके वाटर असांजा 3 वाटर हाणे सिम में किरी वेंदा बरसाति पई में किरी वेंदा। मूं दरख़्वास्त ॾिनी आहे विच मुंहिंजे केरु कोन आहे अॼु ताईं मुंहिंजो मसइलो हल करण खां पोइ असांखे वाटर ठाहे ॾियनि त वाटर असांजा किरी वेंदा सिम में। 3 वाटर जेके ट्रेल में 41, 39 ऐं HTL इहे असांजा वाटर सिम में किरी वेंदा। इहे असांखे ठाहे ॾियनि ऐं ट्रेल में पाणी पूरो करे असांजो पाणी जो आहे असांखे 12 महीना थिया आहिनि असांखे पाणी कोन मिलियो आहे। पोखूं त ठहिया असांजा माल ॿार बचो उन मरे थियो। असांखे ग़रीबनि खे पाणी मिलणु घुरिजे। असांजो जेको बाउंडर आहिनि असांजा बाउंडर थी ॾियूं था असांजो को बि मुतालबो ग़रीबनि जो नथो हल करे। जेको असां ग़रीबनि जो हक़ आहे उहो असांखे ॾियणु घुरिजे। असां फरूक करीम कुबरो साहब असां MPC जा प्रीतम दास ऐं डायरेक्टर शाहनवाज़ भुट्टो साहब सभु गॾु हुयासीं जेको असां सप्लीमेंट्री पाणी फुलेली में आहे 3.5 फुट करायो अथऊं। इंशाअल्लाह ताला अॼु असीं हुनखे 4.5 फुट कराईंदासीं। असांजी शाखुनि जेके पहिरियों आहिनि मुकमल चईं 5 ॾींहंनि जे अंदरि कराए वेंदासीं।